बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असां यूए खां हिकिड़ो प्रोग्राम कयूं था पिया कामयाब सिंधी जे नाले सां। अॼु हुन कामयाब सिंधी प्रोग्राम में असां सां गॾु आहे गदा हुसैन शाबराणी। गदा हुसैन जो तइल्लुक़ जेको आहे उहो कंबर सां आहे। संदसि हिन वक़्तु जेको घरु आहे उहो लाड़काणे में आहे ऐं हीउ उन घर सां तइल्लुक़ रखे थो जो हिन जो वालिद साहिबु इंतिहाई पोरियत हुयो, ग़रीब हुयो ऐं जागीर में आहे। हीअ लॾे वरी कंबर में आया, किराए मसवाड़नि जी जॻहियुनि ते ही रहिया ऐं अॼु लाड़काणे में हिननि वटि पंहिंजी मिल्कियत आहे, जॻह आहे। कराची में प्लाट आहिनि ऐं दुबई में हिननि जी जेको आहे सो अॼुकल्ह कंपनी आहे, 1 खां 2 गाॾियूं मोटरूं। इहो सभु कुझु हिननि दुबई जे अंदरि पोरियो करे ठाहियो। हिन वॾी महिनत कई। हीअ गदा हुसैन 6 साल हिते साइकिल ते पोरियो कयो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़े माण्हू 6 साल सफ़र कयो ऐं अॼु माशाल्लाह अल्लाह साईं हिनखे जी महिनत जो रंग लाथो ऐं अॼु हिन वटि लैंडस्केपिंग जी कंपनी बि आहे ऐं पाण वटि संदसि वटि गाॾियूं बि अथसि। भाउर बि हिते रहनि था, वीज़ाऊं बि कढे थो पियो ऐं जेको आहे सो हिन जी महिनत जारी आहे। गदा हुसैन कहिड़ा हाल आहिनि? अच्छा गदा हुसैन भई हिते यूए में कॾहिं आए तूं? 2013 में आयासीं। 2013 में आई। पोइ हिते तो पोरियो शुरू कयो? पोरियो शुरू कयोसीं, पंहिंजी महिनत कईसीं। अलाह जो शुक्र आहे, पंहिंजी जेको ईमानदारी ते बुनियादु रखियोसीं, सचाई सां, वॾनि जो इख़्लाक़ ऐं नंढनि जी अदब करणु। इहो पंहिंजी मज़ूरी महिनत ते असां इहो हलंदी। उन खां पोइ तो पोरियो कयो ऐं उन खां पोइ वरी तो गाॾी जो लाइसेंस वरितो। जी साईं। हिते गाॾी जो लाइसेंस यूए में वठणु माना हिकिड़ी वॾी गनीमत आहे। उन माण्हू जी अञा वधीक इज़त आहे या रिस्पेक्ट ऐं अहमियत आहे, क़दुरु आहे जीअं वटि गाॾी जो लाइसेंस आहे। गाॾी जो लाइसेंस गदा हुसैन वरितो। उन खां पोइ हिन 2 गाॾियूं वरितियूं आहिनि। उन्हनि गाॾियुनि मां ही ताईं कमु वठे थो। लैंडस्केप सां गॾोगॾु हीअ ॿी बि मार्केटिंग करे थो ऐं माण्हुनि खे होम सर्विस बि ॾिए थो किचन जे हवाले सां। अच्छा तव्हां हाणे घणा भाउर हिते रहो था? साईं 3 भाउर रहूं था पिया। 3 भाउर रहो था पिया। तव्हांजा ॿिया भाउर बि लैंडस्केपिंग जो कमु कंदा या ॿियो कमु कंदा? लैंडस्केपिंग जो कमु असांजो आहे। हा सर। ऐं असांजो वॾो भाउ हिते कंपनी बिज़नेस करे थो। उहो पंहिंजो बिज़नेस करे थो? जी साईं। अच्छा। ऐं नंढो हींअर बि मज़ूरी महिनत पंहिंजी करे थो, जारी सारी। अच्छा भला इहो हाणे हिन वक़्तु पाकिस्तान में तव्हांजे घर जा हालात कीअं आहिनि? साईं ज़बरदस्त, अलाह जा लख एहसान आहिनि असां ग़रीबनि ते, तमामु ज़बरदस्त। तव्हां जागीर खां कंबर खां पोइ लाड़काणो, हाणे लाड़काणे में पंहिंजो घरु आहे, पंहिंजी मिल्कियत आहे। जी साईं अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा एहसान। गदा हुसैन शाबराणी इंतिहाई पोरियत क़िस्म जो माण्हू आहे ऐं जेको आहे सो हिन हिकिड़ी वॾी महिनत कई आहे। हीअ 3 भाउर हिन वक़्तु यूए में रहनि था पिया। 3 भाउरनि गॾिजी महिनत कई आहे ऐं हिननि जो जेको पोरियो आहे उहो सजायो वियो आहे। अॼु हिननि खे कराची में प्लाट बि आहिनि पंहिंजा, लाड़काणे में पंहिंजी मिल्कियत आहे। अच्छा अॻिते भला ॿियो छा प्रोग्राम आहे? माना माशाल्लाह तूं तरक़ी करीं पियो, तूं साइकिल ते हुएं, तूं पंधु हलंदो हुएं, तूं पोरियो कयो ऐं 6 साल वॾो पोरियो कयो। दुबई जी इलाही सख़्तु गर्मी आहे। हिते गर्मी ऐं सर्दी जो इन्वायरमेंट त हाणे तब्दील थिए पियो, पर हिते मुसलसल गर्मी रहंदी आहे। हिन गर्मी में बि तूं वॾो सख़्तु पोरियो कयो? हा साईं बिल्कुलु, तकलीफ़ूं ॾिठियूंसीं, बुखूं काटियूंसीं, महिनतूं कयूं। अच्छा हाणे कीअं महसूसु करींदो? माशाल्लाह माना तूं पंधु हलण वारो माण्हू, हाणे तोड़ मोटर आहे, गाॾी आहे, कंपनी आहे ऐं तुंहिंजो पोरियो जारी आहे, तूं हाणे कीअं महसूसु करींदो? साईं अलाह जो शुक्र एहसान आहिनि, पंहिंजी गाॾी आहे ऐं हीअ पंहिंजी ऑफिस आहे। माशाल्लाह अलाह जा एहसान आहिनि, पंहिंजी लैंडस्केपिंग आहे। माना तूं ॾाढी ख़ुशी महसूसु करीं? बिल्कुलु साईं बिल्कुलु, ईअं न? तमामु बहितर। अच्छा माना बाक़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू पाकिस्तान में चांसिस ज़ीरो हूंदा आहिनि। उते त अमीर ऐं अरबपति माण्हू ज़ीरो ते अची था वञनि जेके उतां जूं हालतूं आहिनि। पर यूए हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जेकॾहिं तव्हां हुनजे कानून जी लाइन में हलो था ऐं मुसलसल हलो था, कंहिं बि कम में को बि कमु हुजे उन में जेकॾहिं तव्हां मुसलसल हलो था त आउं यकीन सां चवां थो, मूं हिते तजुर्बो कयो आहे, ऐं ॾिसां थो हिते त उहे माण्हू जेके आहिनि मंज़िल माणनि था पिया ऐं उहे ख़ुशि आहिनि। हीअ अॼु ख़ुशहाल माण्हुनि में शुमारु थिए थो। हिनजो हीअ जेको हिकिड़ो पोरियत हुयो, मिसकिन हुयो ऐं अॼु बि हिन जी जेको आहे सो शुक्र अदा करे थो। हिन में इहा ई साॻी आजिज़ी आहे ऐं अॼु बि जेको आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी पई त मां हिकिड़े पोरियत खां इंटरव्यू कयां थो। हिकिड़ो अहिड़ो पोरियत जंहिं हिते 6 साल पंधु कयो ऐं अॼु हुन वटि गाॾियूं आहिनि, मोटरूं आहिनि, ऑफिस आहे, लैंडस्केपिंग कंपनी आहे हुन वटि। ऐं गदा हुसैन शाबराणी जो तव्हांजो इहो हाल अहिवाल मूं तव्हांखे ॿुधायो, हीअ तव्हांजे ॾाढो हिकिड़ो मिसाल आहे। यूए में जेके दोस्त रहनि था उन्हनि खे खपे त उहे दिलि वजान सां महिनत कनि। यूए जेका आहे उहो ज़बरदस्त मुल्क आहे, गेटवे आहे ऐं असां पाकिस्तानियुनि, सिंध वारनि
इन्हनि जो हिकिड़ो जेको आहे ॿियो घरु आहे UAE एॾो वॾो मुश्किल न आहे बसि महिनत वॾी शइ आहे महिनत कंदड़ माण्हूअ जो कुदरत बि क़दुरु कंदी आहे ऐं उनखे उनजो सिलो ॾींदी आहे मूंखे गदा हुसैन खे इजाज़त ॾियो UAE मां वॾी महिरबानी लख लख साईं।